रमज़ान शुरू थियण वारो आहे ऐं तव्हांजी शॉप ते कहिड़ी कहिड़ी नई वैराइटीज़ आयूं आहिनि? असां वटि हर वैराइटी आहे, हिन में तक़रीबन 6000 ताईं आहे लेडीज़ सूट, ऐं जेंट्स सूट जेको आहे 650 खां शुरू आहे, वेंदे तक़रीबन 2000 रुपए ताईं। उन में रेडीमेड बि शामिल आहिनि? 8000 रेडीमेड न हूंदो आहे, महांगाई थी वई आहे, पावर ऑफ परचेसिंग घटि थी वई आहे। बिल्कुलु हुन में माण्हू जिते 5 सूट ठाराईंदा हाणे तो 200 सूट ठाराइनि। रमज़ान शरीफ़ शुरू थियण वारो आहे, इन हवाले सां कहिड़ी कहिड़ी वैराइटीज़ तव्हांजी दुकान ते मौजूदु आहे? असां वटि टोटल तक़रीबन हर आइटम मिली वेंदी, सुठी लोन में क्रिस्टल आहे। कस्टमर जेका बि आहे उहो डिस्काउंट थो घुरे, चए थो असांखे डिस्काउंट ॾियो, ॿियो कुझु न ॾियो। ईद जे हवाले सां गुल अहमद जी वैराइटियूं ॾाढी आहियूं सुठियूं, इंडियन कुर्ता वग़ैरह आहिनि असां वटि, ऐं हिन जे अलावा 2 पीस में तमामु सुठी वैराइटी आई आहे, कॉटन कलेक्शन ॾाढी सुठी आई आहे, ऐं कुर्ता वग़ैरह 800 जो आहे, 1000 जो आहे, 1200 जो आहे, 500 जो बि आहे। वो तो जहिड़ी शइ अहिड़ा पैसा हूंदा आहिनि। न महांगाई तो ॾाढी आहे, 50% समझो महंगाई थी आहे पोइ साल सां हिन साल। ज़्यादातर तो भी लोन ही चल रही है, कॉटन वगैरह तो नहीं चल रही, ज़्यादातर लोन पे कढ़ाई वाले सूट है, सुईस पे है, इस टाइप ज़्यादा चल रही है। अच्छा, खरीद और फरोख्त कैसे देख रहे हैं इस दफ़ा? लोग ज़्यादा खरीद कर रहे हैं या कम है? नहीं, पेट वाला लोगों का मुश्किल हो गया है, कहाँ से इतना वो नहीं है, जो पिछले सीजन में हमारा काम था जैसा नहीं है। फैंसी वैरायटी का ज़्यादा रुझान है, जिसमें कॉटन हुई और जिसके अलावा लोन वगैरह हुई, एम्ब्रॉयडरी वगैरह सूट जो है ना वो ज़्यादातर लेडीज़ पसंद कर रही हैं। पाकिस्तानी है, इंडियन वैरायटी है, और हमारे पास जैसे पिशवास वगैरह होती हैं, कॉटन फ्रॉकें वगैरह हैं, और फ्रॉकों के अलावा लोन में काफ़ी वैरायटी। आजकल गर्मी ज़्यादा है, इस वजह से लोग कस्टमर अक्सर लेडीज़ जो ना वो ज़्यादातर यही करेंगे भाई गर्मी की वैरायटी, जिससे एम्ब्रॉयडरी काम हो, ज़्यादा कढ़ाई वाला काम हो और अच्छा काम हो। 1000, 1200, 1400 इस तरीके से वैरायटी है, जैसी ग्राहक की डिमांड होगी वैसे हिसाब से। वैरायटी भी सुठी वठूं था पिया, छा कजे महांगाई जो दौर थी वियो आहे, वो दुकानदार तला हयाती ॿाहिरि बि आहिनि, पर पैसा बि ओॾा वठनि था पिया, छा कजे भेण, हाणे मजबूरी आहे इंसान। रमज़ान शरीफ़ ईंदे थोड़ी महांगाई थी वेंदी, तव्हांखे ख़बर हूंदी आहे, हे दुकानदारनि जी त ईद हूंदी आहे। कहिड़ी कहिड़ी वैराइटीज़ तव्हांजी शॉप्स ते मौजूदु? असां वटि हिते त इन पोजीशन में तक़रीबन कॉटन जी वैरायटी आहे। फ़िलहाल त मौसम जे हिसाब सां कॉटन ही आहे, कॉटन आहे या लॉन हले थी, हिन हिसाब सां मक़सदु इहा त गर्मी जो आहे मौसम, रेशमी में कुछ घटि हूंदो आहे। अघि मुख़्तलिफ़ रेट्स हूंदा आहिनि, 1000 को स्टार्ट आहे, 2000, 2500 ताईं आहे हिन पोजीशन में। जेतिरी डिमांड कंदो आहे कस्टमर तो उन हिसाब से ॾेखारो, रेंज तो पुछदा न आहियूं। कौन कौन सी वैराइटीज़ आप देख रही हैं? अभी तो देखिए लॉन के ऊपर है, कॉटन के ऊपर है, सोइस के ऊपर है, सोइस में जो है उसमें देख रहे हैं वैरायटीज जो है सारी। तो आज आप खरीदारी कर लेंगी या जो है अभी थोड़ा डिले करेंगी? कोशिश है कि आज ही खरीदारी कर लें ताकि रमजान में ना निकलना पड़े, गर्मी बहुत होती है। कपड़ों की और जूतों की तो कर लें, बाकी ये कि चूड़ियां वगैरह वो तो फिर चांद रात पे ही होगी। कितने सूट सिलने के इरादे हैं? 3-4 तो हैं। रेट्स में तो फर्क है, इस दफा जरा एक्सपेंसिव चीजें हो गई हैं, महंगी हो गई हैं, और ये कि वैरायटी पिछले साल से जरा अच्छी है, लेकिन ये कि रेट्स ज्यादा हैं। पहिरें त असां वियासीं कॉटन ॾिसण लाइ 2-3 दुकान ते, लेकिन असांखे न वणिया। हाणे हिन नवी ते ॿुधियासीं त नई वैरायटी आई आहे त ॾिसण आया आहियूं। कोशिशि त इहे बि कयूं था ॿारनि लाइ बि वठणा आहिनि, पंहिंजे लाइ बि वठणा आहिनि, त ॿ त थी वञनि, पोइ आस्ते आस्ते कोई उहो कंदासीं, लेकिन हाल फ़िलहाल 2 सूट। गर्मी जे करे पोइ निकिरणु नथो थिए, रोज़ो खोलण खां पोइ असां रहूं था शहर खां पोइ परे थोरो, त पोइ हेॾे अचण में हिन में ॾुखियाई थी थिए। जल्दी जल्दी खरीदारी थिए पई, कहिड़ी कहिड़ी वैराइटीज़ तव्हांखे ॾिसण में अचनि पई शॉप ते? वैरायटी त सुठियूं आहिनि, तक़रीबन सभु सुठियूं वैरायटियूं आहियूं आहिनि। असांजे पंहिंजे हिसाब सां सही आहे, त असां पंहिंजी हैसियत जे हिसाब सां वठंदासीं। ज़ाहिर आहे डिस्काउंट त तमामु घटि था महांगा आहिनि, शरारा बि इलाही काफ़ी महांगा आहिनि। ॾाढी महांगाई आहे, असांखे जेका शइ पसंदि अची वई त उहा वठी वठंदासीं। केतिरो फ़र्क़ु सम्झो था त गुज़िरियल साल जी भेट में आहे हाणे फ़र्क़ु आहे? काफ़ी फ़र्क़ु आहे, काफ़ी फ़र्क़ु आहे। हाणे छा कयूं, वठिणो बि आहे ज़ाहिर आहे।